पिरियालो ऐं भरपासे में गैर मयारी ऐं नकली भाण जे विकिरे जी इतलाउनि बाद AC कंगरी कमरुद्दीन राहपोटो डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर खैरपुर रसूल बख्श खासकेली क्वालिटी कंट्रोल टीम साण करे ॻाढ़ी मोरी फेज़वा कोट मीर मोहम्मद पिरियालो में ज़रई भाण जे दुकाननि ऐं एजेंसियुनि ते छापा हणी गोदामनि में ज़ख़ीरो करे भाण जा स्टॉक हथ करे ज़रई भाण जे वापारियुनि खे भाण सरकारी रेट ते विकिरो करण जो पाबंद बणाईंदे जॾहिं त हथ आयल भाण सरकारी रेट ते विकिरो करण लाइ दुकानदारनि खे पाबंद बणाईंदे मौक़े ते ई भाण सरकारी रेट ते विकिरो करण जो अमल शुरू करायो। दुकानदारनि खे बि पाबंद बनायो त हू पंहिंजी दुकाननि आॾो बैनर लॻाए भाण सरकारी रेट ते विकिरो कनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।